सिंध में बदअमनी जो बिज सिंध हुकूमत में वेठल जागीरदार वॾेरा सरदारनि जो छटल आहे ऐं उन बिज छटल जे बदिले में सिंध जा माण्हू वॾी तकलीफ़ में गुज़ारे रहिया आहिनि। असां सम्झूं था त सिंध हुकूमत बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे ऐं सिंध जे माण्हुनि सां जेको ज़ुल्म थिए पियो, जेका बर्बरियती आहे, तव्हां ॾिसो त अञा ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब नाहे थी सघी ऐं उन ॾुख में असांजी दीवान बिरादरी हितां माइग्रेट करे ऐं पंहिंजे इंडिया वञे पई। इहो जेको ज़ुल्म आहे ऐं जेको धाड़ियल कल्चर आहे, इहो हिननि वॾेरनि जी पैदा थियल